पनु आकिल में काज़ी बिरादरी जे माण्हुनि जो बाअसरन पारां घर ते हमले ऐं घर ढहाइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सुल्तानपुर थाणे जी हद ॻोठ सालहाणी में काज़ी बिरादरीअ जे हथियारबंदनि पंहिंजे बिरादरीअ जे माण्हुनि जे घर ते हमलो करे घर खे ड्राहे पट करे छॾियो। घर में पियल सोना ज़ेवर ऐं ॿियो लखें रुपयनि जे सामान समेत 4 ॿकरियूं काहे विया। मुतासिरनि मर्द, औरतनि ऐं मासूम ॿारनि माई वहीदा, माई इमदाद ऐं ॿियनि घरनि ते हमले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरनि चयो त नबी ॾिनो उर्फ़ ॻंढियल काज़ी, दीन मोहम्मद, अली ॾिनो, अता मोहम्मद, अनवर अली, शेर मोहम्मद, निशाद, लाल मोहम्मद, दिलशाद ऐं वली मोहम्मद काज़ी हथियारबंद बणिजी असांजे घर ते हमलो करे घर में मौजूद औरतुनि ऐं ॿारनि खे वेश्याणे तशदुद जो निशानो बणायो आहे। असांजे घर में फायरिंग कंदा रहिया। जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते असांजे घर खे ड्राहे पट करे छॾियो आहे। हुननि चयो त जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते पियल लखें रुपयनि जो सामान बि भञी भोरा करे छॾियो आहे। जवाबदारनि असांजे नौजवान मथां कारे जो इल्ज़ाम मणे ड्राहे पट करे छॾियो आहे ऐं असां खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। हुननि IG सिंध, DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कंदे घुर कई त असांजे घर ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।